अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अमां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। काफ़ी ॾींहं अॻु में जेको आहे त मूं हिकिड़े क़िस्म जो जेको आहे चैलेंज बि कयो हुयो ऐं हिकिड़ी जेका ॻाल्हि हुई शहदाद कोट शहर जी जेका तबाही थियल आहे उन जे बाबति जेको आहे हिकिड़ो विलाग कयो, जंहिंखां बाद में खोड़ सारा मसइला पैदा थिया। पर मां उन ॾींहुं बि जेको आहे इहा ॻाल्हि कई जेको आहे त मां एविडेंस सां गॾु जेको आहे त इहे शयूं जो खणी आयो आहियां। शहदाद कोट शहर जी तबाही कंहिं कई आहे, अरबे रुपयनि जा जेके प्रोडक्ट शहदाद कोट लाइ जेका ॾिना विया हुआ उहे कंहिं हड़प कया, काॾे हड़प कया विया, कहिड़ा जेके ऑफिसर इन में मुलविस हुया। ऐं उन जो अॼु मां जेको आहे शुरूआती तौर ते शहदाद कोट जे ज़ोइबाबाद महले में मौजूदु आहियां। ज़मीनी हक़ीक़तुनि खां तव्हांखे आगाह कंदुमि ऐं ही उहे घिटियूं आहिनि जिथे करोड़े रुपयनि जी लागत सां ही घिटियूं 2022 में ठही चुकियूं आहिनि। पर तव्हां पाण पंहिंजी कैमरा जी अख सां जेको आहे हिते ॾिसी सघो था त ज़मीनी हक़ीक़त छा आहे। छा हिते 2022 या 23 या 24 या 2022 खां अॻु में का हिकिड़ी सिर बि लॻी आहे। ऐं हिते जेको महले वासी असां सां मौजूदु आहिनि। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ज़ोइबाबाद महले जे जेको आहे त बिलावल कंबो शॉप। ही साम्हूं जेको ही दुकानु आहे बिलावल कंबो शॉप। बिलावल कंबो शॉप टो बरकत बिरोही वार्ड जेको आहे साउथ जेको आहे ज़ोइबाबाद महलो आहे। 1800 फुट घिटी जंहिंमें जेको आहे त ही मेन घिटी आहे। उन खां अलावा जेको आहे 3 घिटियूं अॻिते अचनि थियूं। ही सभु कागज़नि में तयारु थी चुकियूं आहिनि पर ज़मीनी हक़ीक़त तव्हांजे साम्हूं आहे। महले वासी असां सां मौजूदु आहिनि। अदा ही जेको असां बीठा आहियूं हिते असांजो बिलावल कंबो शॉप आहे। हितां खां जेको आहे त जेको आहे 3 घिटियूं ठही चुकियूं आहिनि 1800 फुट। तव्हां छा था ॻाल्हायो, तव्हांजी घिटियूं ठही वियूं आहिनि, तव्हां केतिरा हितां खां फ़ाइदेमंद थिया आहियो? सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, तव्हांखे असां वेलकम था कयूं असांजे पंहिंजे पाड़े में। जीअं त असांखे तक़रीबन हिते 15 खां 20 साल थी विया आहिनि। हे त साईं असां कॾहिं घिटियूं ठहंदे ॾिठियूं न आहिनि, ना हिकु असां हिते सिर लहंदे ॾिठी आहे पाड़े में। हिते बरसाति पवे त ईअं थो लॻे जीअं न माना सभु मुआ पिया आहिनि हिते। को मरीज़ नथा कढी सघूं, को बीमारी बड़ी लाइ वञी नथा सघूं। ॾिसो था पाड़े जी हालत पाण कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। तव्हांजी कैमरा जख ॿुधाए थी त छा हालत आहे हिन पाड़े सां। ज़ोइबाबाद महले में सिर्फ़ु इहा हिकिड़ी घिटी न आहे। बिलावल कंबो शॉप खां जेको आहे इहा घिटी तव्हांखे ॿुधायो 1800 फुट आहे। उन खां अलावा हिकिड़ी ॿी घिटी आहे तव्हांजी आसिफ भट्टी शॉप टो रहमान मस्तोई जेको आहे त स्ट्रीट आहे। जेको आहे त 2200 फुट जी लागत सां 3 घिटियूं ऐं मेन घिटी उहा बि तयारु थियल आहे। सर हिकु सिर बि न लथी आहे। हिकु सिर बि तव्हां ॾिसो पंहिंजे कैमरा सां ॾेखारियो। पैसा खाई था वञनि। इन ज़िम्मेवार जेको आहे MP नादर मक्सी साहब आहे। ॿियो कोई बि न आहे असांजे ज़िम्मेवार। शहर जी तबाही ॾिसो कीअं थो थिए ऐं रोड ॾिसो, पाड़े ॾिसो, कंहिं शइ जी हिते पाड़े में सहूलियत कोन्हे। असां महले वासी मौजूदु आहिनि। साईं तव्हां हिन महले जा रहवासी आहियो? जी साईं बिल्कुलु। तव्हांजो नालो छा आहे? साईं मियां अब्दुर्रहमान बिरोही आहियां। हिते हिन जगह ते 35 साल मूंखे थिया आहिनि रहाइश में। 35 साल थिया आहिनि हिन महले जो। हिन छा जो हे पोयों खॾो मुंहिंजो साम्हूं जगह। ऐं अॼु ताणी कोई बि हिते को बि अचे 12-15 फुटनि जो ॾेखारे रोड तां मां उनखे दंड मां भरे थो ॾियां। कोई बि चवे सर ही कागज़ आहिनि, ही कागज़ आहिनि जेको ही कूड़ा साईं कूड़ा बिल्कुलु कूड़ा कूड़ा बिल्कुलु जेको बि चओ त कूड़ो दावा। हिननि जा पैसा बि रिलीज़ थी चुका आहिनि साईं कुझु बि न हिते नादर ख़ान जॾहिं बि आयो आहे कुझु बि कंहिंखे बि छा न कयो अथनि। बसि हो पंहिंजो वोट वठनि था हितां छा था करनि उन खां पोइ कुझु कमु नथा करनि। चवां थो को बि 15 फुट ताणी को रोड अचे ॾेखारे मूंखे। कोई बि चए थो बरसाति वसे थो त को निकिरी नथो सघे। न बिजली जो को सहूलियत न पाणी जो। पाणी हले थो त अधु नाली आहे ऐं अधु जेको वाटर सप्लाई आहे पाणी हले बि नथो। काश को सहूलियत न आहे। असां सां मोहल्ले वासी ॿिया बि मौजूदु आहिनि जेको आहे त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही घिटियूं जेको आहे सालनि खां वठी ठही चुकियूं आहिनि। तव्हां छा ॻाल्हाईंदो? ही घिटियूं ठही चुकियूं आहिनि असांजे बचपन गुज़री आहे ईअं ॾिठो आहे हिननि खे असां। अच्छा ईअं ॾिठो हिते कॾहिं को तरक़ियाती कमु या को बि रोड जो कमु कुझु बि ठाहिण ट्रांसफर हिकिड़ो लॻो आहे स्टार्ट न थियो आहे। ईअं हले न हाणे घिटियुनि जी ॻाल्हि कई पिया। कुझु बि न। इहो तव्हांजे साम्हूं आहे। मिसाल सां मरीज़ बीमार रस्ते ते मरी वेंदो आहे, डॉक्टर पुॻो बि न। हाँ अचो त नाज़रीन जेको ही नाज़रीन जेको मां महले वासी हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। मज़ीद जेके घिटियूं आहिनि जेको हिन मेन घिटी सां गॾु जेके वाबिस्ता आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं त जेके माण्हू चवनि पिया जेको आहे शहदाद कोट शहर खे जेको आहे असां पेरिस बणाए छॾियो आहे। अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट शहदाद कोट शहर जे मथां लॻाया विया आहिनि। अॼु कैमरा जी अख सां तव्हांखे हक़ीक़त खां जेको आश्कार कंदासीं। तव्हां ॾिसो शहदाद कोट शहर वासियुनि जी कहिड़ी हालत आहे, शहदाद कोट शहर जे घिटियुनि जी कहिड़ी हालत आहे, महलनि सां कहिड़ी वेदन कई वई आहे। जेका हितां शहरी आबादी आहे उहो कीअं ज़िंदगी गुज़ारे थी तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी बाद में फ़ैसिलो कजो। हाँ जीअं त नाज़रीन जेको बिलावल कंबो जेको शॉप खां तव्हांखे जेका मां घिटी ॿुधाई जेको आहे त ही 1800 फुट में उन में पहिरीं घिटी ही आहे जेको आहे त मेन घिटी खे छॾे करे ही सन्ही घिटी महले वारी आहे जंहिंजी तव्हां हालत पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था त हिन घिटी में तव्हां पाण जेको अंदाज़ो लॻायो त जेको आहे त वरियनि खां वठी कॾहिं कोई हिते तरक़ियाती कमु थियो बि आहे या न थियो आहे। ऐं उन खां अलावा जेको ही जेके घिटियूं आहिनि बरसाति खां बाद में हिते माण्हू कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, कीअं हितां खां जेको पंहिंजो निकिरी करे शहर में पंहिंजा ॿार स्कूल मोकिलीनि था। ऐं उन खां अलावा जेको माण्हू को बीमार थिए थो त उन
जे इलाज मुआले जे लाइ उनखे जेको आहे त कीअं खणी जेको पुॼायो वञे थो ऐं हीअ सभु तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसो। उन खां बाद में तव्हां फ़ैसिलो कयो जेको आहे हितां जो जेको जेके अफ़सरान आहिनि, जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जा जेके इंजीनियर आहिनि, जीअं कीअं अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट जेको आहे उन्हनि ठेकेदारनि सां मिली करे जेको उन्हनि हड़प कया आहिनि ऐं आम शहरनि जी ज़िंदगी कीअं उन्हनि जेको आहे त ज़हर बणाए छॾी आहे, उनजो फ़ैसिलो तव्हांखे पाण खे करिणो पवंदो। ऐं उन खां अलावा इहो जेको साॻियो सुवाल मुंहिंजो आहे उहो तव्हांखे बि करिणो आहे। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो जेको इंजीनियर आहे, जेको कंसल्ट ठेकेदार आहे ऐं तव्हांजे तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन खां सवाल करणु तव्हांजो बि हक़ बणिजे थो त करोड़े रुपयनि जी लागत सां 27 मिलियन जी लागत सां इहे जेको घिटियूं ठहियल आहिनि, पर बावजूदि उनजे जेको आहे हिकिड़ी सिर बि हिते न आहे लॻी। ऐं 2022 में जॾहिं शहदाद कोट मां शहरी लॾ पलाण करे रहिया हुया, बोर्ड जी सूरत हाल हुई, उन टाइम जेको आहे हिननि माण्हुनि जेको आहे त हीअ तरक़ियाती कम कराए पैसा बि रिलीज़ कराए खाई विया, पर जेको आहे हिनमहिल ताईं हिन शहदाद कोट शहर जे ज़ोइबाबाद महले में हिकु सिर बि न आहे लॻी। मज़ीद अञा ॿियूं घिटियूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारियूं था। अचो। हाँ जी, त नाज़रीन बिलावल कंबो जेको तव्हांखे मां ॿुधायो जेको दुकानु आहे, उन दुकान खां जेको आहे हीअ वञे पियो जेको आहे त जेको घिटी जेका वञे पई बरकत बिरोही वार्ड जेको आहे साउथ जेको हुनजो हे साॻियो उहो 1800 फुट जी घिटी में जेको आहे त हीअ ॿियो नंबर घिटी आहे, जंहिंजी हालत तव्हांजे साम्हूं आहे। हिनखे तव्हां ॾिसो जेको आहे त वरियनि खां वठी हिते को बि कमु न थियो आहे। हितां जो माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारे थो, उनजी ज़िंदगी सां कहिड़ा जेको आहे मामलात आहिनि, कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, अॼु ताईं कोई बि हुन खां पुछण बि कोन आयो आहे। करोड़े रुपयनि जी लागत सां हीअ घिटियूं तयारु कयूं वियूं आहिनि। हीअ साम्हूं मेन घिटी आहे जेको हिन जी हालत इहा आहे, तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां पाण हिनखे ॾिसी करे जेको अंदाज़ो लॻाए सघो था। पर असांजो इहो ई सुवाल आहे, बार बार इहो सुवाल कंदा रहंदासीं, बार बार पुछा कंदा रहंदासीं। शहदाद कोट शहर ऐं शहदाद कोट जे महलनि जे तरक़ियाती जेके फंड्स आहिनि उहे कंहिं हड़प कया आहिनि। शहदाद कोट शहर जी जेका तबाही आहे उहा कंहिं कई आहे। हीअ सिर्फ़ु अॼु जेको आहे प्रोग्राम जो पहिरियों हिसो हुयो जेको अॼु जेको हीअ कयो आहे। हिन खां मज़ीद हाणे डेली वेजिस जेको शहदाद कोट शहर जे हिकु हिकु महले में बीही करे तव्हांखे शहदाद कोट शहर जो जेको असुल जेको चेहरो आहे उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। शहदाद कोट शहर जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे, शहदाद कोट शहर सां विधन कंहिं कई आहे, शहदाद कोट शहर जी तरक़ियाती कमनि लाइ आयल जेको अरबे रुपया आहिनि उहे फंड्स कंहिं हड़प कया आहिनि। उहो सवाल करणु हर महले वासी, हर घिटी में रहंदड़ माण्हू ऐं हर मज़दूर तबिके सां वाबस्ता माण्हू जो सवाल करणु हक़ बणिजे थो। उहे सवाल कनि पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खां, उहे सवाल कनि पंहिंजे जेको आहे त डिस्ट्रिक्ट जेको एडमिनिस्ट्रेशन आहे उन खां सवाल कनि। ऐं हिते जेके ठेकेदार आहिनि, जेके कखपति मां अरबपति बणिजी विया आहिनि, उन्हनि खां सवाल करण जो हक़ आहे। उन्हनि जी ज़िंदगी खे ज़हर बणाए उन्हनि कीअं पंहिंजी ज़िंदगी खे आसाइशुनि जो बणायो आहे, इहो सवाल करणु हर माण्हू जो हक़ बणिजे थो। अॼु प्रोग्राम जो पहिरियों हिसो हुयो, तव्हांखे जेको आहे त शहदाद कोट शहर जे ज़ोइबाबाद महले जे जेको आहे त हिकिड़ी घिटी मां तव्हांखे जेको आहे त वाक़ुफ़ु करायो आहे। ऐं स्टेप वाइज़ तव्हांखे रोज़ानी बुनियाद ते जेको आहे त मुख़्तलिफ़ घिटियुनि मुख़्तलिफ़ महलनि खां तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। पंहिंजे मेज़बान माशूक़ अली खोदो खे वॾी महिरबानी।